ख़बर शामिल कंदा आलू खानपुर महर मां एसडीएन न्यूज़ जे रिपोर्ट नवाब अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ खानपुर महर लॻ माल जे बेल तां वैशाणी तशद्दुद में क़तल थी वियल नौजवान जे केस में गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर न करण ऐं रहियल हिक ॼणे खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ वारिसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। खानपुर महर लॻ सायरो महर जे रहवासी 5 ॾींहं अॻु तशद्दुद सबबि फौत थी वियल नौजवान बहराम जे वारिसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी मक़तूल नौजवान बहराम महर जे पीरसन वालिद अलू महर पीरसन माउ मसमात जमाली सुमैत अमीन महर दिलबर महर ऐं ॿियनि कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदे मक़तूल नौजवान जे वारिसनि मीडिया खे ॿुधायो त 3 हफ़्ता अॻु माल जे भेल तां मीरन महर सैफल महबूब ऐं हमल महर हुननि जे नौजवान खे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं में नौजवान जूं टंगूं भञी कुहाड़ियुनि जा वार करे खेसि ज़ख़्मी कयो, जंहिंखे इस्पताल दाख़िल करायो जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे 5 ॾींहं अॻु फौत थी वियो आहे, जंहिंजो क़तल केस खानपुर महर थाणे ते मक़तूल जे सौट नूर अहमद जे फरियाद ते मीरण सैफल महबूब ऐं हमल मथां दाख़िल करायो। केस में नामज़द 3 जवाबदार हमल महर सैफल ऐं महबूब पुलिस गिरफ़्तार न कया आहिनि, जॾहिं त हिक ॼणे मीरण महर खे पुलिस गिरफ़्तार करे नाहे सघी। एहतिजाज कंदड़नि साफ़िन खे ॿुधायो त गिरफ़्तार 3 ॼणनि जी पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई, जंहिं करे असांखे ख़दशो आहे त पुलिस जवाबदारनि सां ॻुझी डील करे खाइन ॻरी रिश्वत एवज़ छॾे ॾींदी। मक़तूल जे माउ मसमात जमाली दायूं त हुन जो अकेलो पुटु हो जेको हुननि जो पीरसनी में सहारो हो, जंहिंखे बासरनि क़तल करे छॾियो। मक़तूल जे वारिसनि DIG सखर SSP घोटकी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त गिरफ़्तार जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे केस जे मुख्य जवाबदार मीरण महर खे गिरफ़्तार करे हुननि सां इंसाफ़ कयो वञे।